मातली में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते सरकारी खातनि जे मुलाज़िमनि जे वॾे अंग पारां ऑफिसनि जी तालाबंदी करे तालका अस्पताल खां रैली कढी वई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि तां थींदी बस स्टॉप चौक ते पहुती, जिते मुलाज़िम पारां एहतजाज करे नारेबाज़ी कई वई। रैली खे ख़िताब कंदे सिंध एम्प्लॉइज़ अलायंस तालके मातली जे सदर मोहम्मद अज़ीम दर्स, इमरान अज़ीम लगारी, फैज़ुल्लाह निज़ामाणी, मोहम्मद आबिद राजपूत, मोहम्मद इखलाक चांग, अब्दुल जब्बार निज़ामाणी, नूर अहमद जत, मोहम्मद शाहिद कमरानी, अनीस निज़ामाणी ख़िताब कंदे चयो त सिंध जा सरकारी मुलाज़िम मुतालबनि जी मनता लाइ वॾे अरसे खां सरापा एहतजाज आहिनि, पर सिंध जी हुक्मराननि जे कननि ते जूं बि नथी चुरे। जेका सिंध जे सरकारी मुलाज़िमनि सां वॾी नाइंसाफ़ी आहे, अहिड़ी नाइंसाफ़ी ख़िलाफ़ सॼे सिंध जा सरकारी मुलाज़िम 6 अक्टूबर ते बिलावल हाउस आॾो धरणो हणी तारीख़ी एहतजाज कंदा, जेको मसइलनि जे हल ताईं जारी रहंदो। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा त मातली में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते एहतजाजी तहरीक जारी आहे। सरकारी मुलाज़िमनि वॾे अंग में एहतजाजी रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई।